नासिन हाणे अवां सां अहम ख़बर शेयर कंदासीं। इस्लामाबाद हाई कोर्ट नवाज़ शरीफ खे बरी करे छॾियो आहे। ख़बर अवां खे ॾियो पिया इस्लामाबाद हाई कोर्ट एवनफील्ड रेफरेंस में नवाज़ शरीफ खे बरी करे छॾियो आहे। ख़बर अवां खे ॾियो पिया इस्लामाबाद हाई कोर्ट एवनफील्ड रेफरेंस में नवाज़ शरीफ खे बरी करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे गुलाम रसूल कुंभर जी। गुलाम रसूल, अपडेट कजो। जी, इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे वज़ीर आज़म मुस्लिम लीग नून जे क़ाइद मियां नवाज़ शरीफ खे एवनफील्ड रेफरेंस मां केस मां बरी करे छॾियो आहे। नेब फ्लैगशिप रेफरेंस में नवाज़ शरीफ जी बरियत ख़िलाफ़ अपील वापस वठी छॾी। अदालत फ्लैगशिप रेफरेंस में बरियत ख़िलाफ़ अपील वापस वठण जी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती ऐं उनखां पोइ इस्लामाबाद हाई कोर्ट एवनफील्ड रेफरेंस केस मां मियां नवाज़ शरीफ खे बरी करे छॾियो आहे। अॼोकी जेका हेयरिंग थी आहे उन हेयरिंग में मुख़्तलिफ़ दलील जेके आहिनि उहे ॾिना विया आहिनि। अमजद परवेज़ एडवोकेट तरफ़ां गुज़िरियल जेके केसिस आहिनि हिन केस जो सॼो जेको प्रोसीजर आहे ऐं नेब जो अख़्तियार कयल जेको मौक़ूफ़ आहे उन जे हवाले सां लॻभॻि 1.5 कलाक ताईं दलील जारी रखिया। उन दलील ॿुधण खां पोइ इस्लामाबाद हाई कोर्ट फ़ैसिलो ॿुधायो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट एवनफील्ड रेफरेंस मां मियां नवाज़ शरीफ खे बरी करे छॾियो आहे ऐं साॻे वक़्तु नेब फ्लैगशिप रेफरेंस में नवाज़ शरीफ जे बरियत ख़िलाफ़ जेका अपील कई हुई उहा अपील नेब वापसि वठी छॾी आहे। अदालत फ्लैगशिप रेफरेंस में बरियत ख़िलाफ़ अपील वापसि वठण जी दरख़्वास्त पिणु मंज़ूर करे वरिती आहे। जी गुलाम रसूल, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी। अवां खे ॿुधाई पिया इस्लामाबाद हाई कोर्ट एवनफील्ड रेफरेंस में नवाज़ शरीफ खे बरी करे छॾियो आहे। अवां खे अपडेट कयूं पिया इस्लामाबाद हाई कोर्ट में केस जी ॿुधणी थी। इस्लामाबाद हाई कोर्ट एवनफील्ड रेफरेंस में नवाज़ शरीफ खे बरी करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे असद शहर जी। असद, अपडेट कजो। जी बिल्कुलु, नवाज़ लीग जे अॻुवाण नवाज़ शरीफ खे वॾो रिलीफ मिली वियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट तरफ़ां हुनखे एवनफील्ड रेफरेंस में बरी कयो वियो आहे ऐं गॾोगॾु जेका नेब आहे फ्लैगशिप वारो जेको रेफरेंस हो नेब उहो वापसि वठी छॾियो आहे। इन जे करे नवाज़ शरीफ खे वॾो रिलीफ मिली वियो आहे। इन हवाले सां नवाज़ शरीफ खे इन ॿिन्ही केसनि में सज़ाऊं आयल हुयूं ऐं इन खां अॻु मरियम नवाज़ खे बि जेको नेब फ्लैगशिप रेफरेंस मां बरी कयो वियो, जंहिंजे करे कानून जी गुंजाइश मौजूदु हुई त हिकिड़ो जवाबदार जेकॾहिं कंहिं केस मां आज़ादु थो थिए त उन केस में हिकिड़ो को रिलीफ मिली वेंदो आहे ॿिए जवाबदार खे। इन जे करे अॼु नवाज़ शरीफ खे एवनफील्ड रेफरेंस में बि वॾो रिलीफ मिली वियो आहे। नवाज़ शरीफ खे बाइज़त बरी कयो वियो आहे। इन हवाले सां बाज़ाब्ता तौर ते इस्लामाबाद हाई कोर्ट फ़ैसिलो ॿुधायो आहे ऐं एवनफील्ड रेफरेंस में नवाज़ शरीफ जी सज़ा ख़िलाफ़ फ़ैसिलो जेको आहे उहो कलदम करार ॾिनो वियो आहे। जी असद शहर, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी। अवां खे अपडेट कयो पिया इस्लामाबाद हाई कोर्ट नवाज़ शरीफ जे रेफरेंस में नवाज़ शरीफ खे बरी करे छॾियो आहे। अवां खे ॿुधाई पिया इस्लामाबाद हाई कोर्ट एवनफील्ड रेफरेंस में नवाज़ शरीफ खे बरी करे छॾियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट नवाज़ शरीफ जी एवनफील्ड रेफरेंस ख़िलाफ़ अपील मंज़ूर करे वरिती आहे। ख़बर अवां खे ॾियो पिया नेब फ्लैगशिप रेफरेंस में नवाज़ शरीफ जी बरियत ख़िलाफ़ दाख़िल अपील बि वापसि वठी छॾी। नवाज़ शरीफ खे वॾो रिलीफ मिली वियो। अॻूणे वज़ीर आज़म ऐं नून लीग जे क़ाइद नवाज़ शरीफ खे वॾो रिलीफ मिली वियो। इस्लामाबाद हाई कोर्ट में अहम केस जी ॿुधणी थी। इस्लामाबाद हाई कोर्ट नवाज़ शरीफ जी एवनफील्ड रेफरेंस ख़िलाफ़ अपील मंज़ूर करे वरिती आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट एवनफील्ड रेफरेंस में नवाज़ शरीफ खे बरी करे छॾियो आहे। अवां खे ॿुधाई पिया नवाज़ शरीफ खे बरी कयो वियो आहे। नवाज़ शरीफ जी अपील मंज़ूर कई वई। इस्लामाबाद हाई कोर्ट एवनफील्ड रेफरेंस में नवाज़ शरीफ खे बरी करे छॾियो आहे। पर ॿी रस सां लाइन ते मौजूद आहे गुलाम रसूल कुंभर जी। गुलाम रसूल, अपडेट कजो। जी, नेब फ्लैगशिप रेफरेंस में नवाज़ शरीफ जी बरियत ख़िलाफ़ अपील वापसि वठी छॾी आहे। उनखां पोइ इस्लामाबाद हाई कोर्ट रेफरेंस में बरियत ख़िलाफ़ अपील वापसि वठण जी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती ऐं साॻे वक़्तु इस्लामाबाद हाई कोर्ट एवनफील्ड रेफरेंस में मियां नवाज़ शरीफ खे बरी करे छॾियो आहे। मियां नवाज़ शरीफ खे अल अज़ीज़िया ऐं जेका एवनफील्ड रेफरेंस में जेके अपीलूं आहिनि उन्हनि जी बहाली जे लाइ हुन पंहिंजी लीगल टीम
वसीले इस्लामाबाद हाई कोर्ट सां रुजू कयो हो त संदसि अपीलूं जेके आहिनि उहे बहाल कई वञनि। अॼु जॾहिं ॿुधणी थी आहे चीफ जस्टिस आमिर फारूक, जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब ॿुधणी कई आहे ऐं अॻूणो मियां नवाज़ शरीफ़ पंहिंजी लीगल टीम समेत हिते मौजूदु हो। नवाज़ शरीफ़ जा वकील आज़म नज़ीर तारड़, अमजद परवेज़ रोस्टम ते मौजूदु हुआ। अमजद परवेज़ एडवोकेट दलील ॾींदे चयो त नवाज़ शरीफ़ जे शरीक मुलज़िमनि मरियम नवाज़ ऐं कैप्टन सफदर खे जी अपील जेका आहे उहो मंज़ूर करे खेनि बरी कयो वियो हो। शरीक मुलज़िमनि ते जुर्म जी आनत करण जो इल्ज़ाम हो। इस्लामाबाद हाई कोर्ट शरीक मुलज़िमनि जी बरियत जो फ़ैसिलो हतमी सूरत इख्तियार करे चुको आहे। वकील तरफ़ां इहो मौक़ुफ़ इख्तियार कयो वियो। अमजद परवेज़ एडवोकेट दलील ॾींदे चयो त एहतिसाब अदालत एवन फील्ड रेफरेंस में नवाज़ शरीफ़ खे सेक्शन 9A मां बरी करार ॾिनो हो। इन केस में सेक्शन 9A 5 बजाय आमदनी खां वधीक असासा जेके आहिनि उन बाबति हो। अमजद परवेज़ नेब ऑर्डिनेंस जो सेक्शन 9A ऐं 5 पढ़ी ॿुधायो। इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ खे एवन फील्ड रेफरेंस में सज़ा जे ख़िलाफ़ जेका ॿुधणी आहे उन ॿुधणी में अमजद परवेज़ एडवोकेट तरफ़ां वधीक जेके दलील ॾिना विया उन में चयो वियो त इन तक़ाबुली जाइज़े खां बग़ैर आमदनी खां वधीक असासा ठाहिण जो जुर्म ठहे नथो। ऐं प्रोसिक्यूशन बि सभ खां पहिरीं छा साबित कंदी आहे। जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब जा इहे रिमार्क्स हुआ। प्रोसिक्यूशन सभ खां पहिरीं मुलज़िम खे पब्लिक ऑफिस होल्डर साबित करणो हूंदो आहे। वकील अमजद परवेज़ इहो चयो। ज़ाहिर कयल जेका आमदनी ठाहिण जे हवाले सां असासा जेके आहिनि उन वक़्तु उनजी जेका क़ीमत आहे उहा केतिरी हुई। नेब जी आमदन ऐं असासनि जी मालियत जे हवाले सां तक़ाबुल पेश करणो हो। उनखां पोइ इहो ॻाल्हि साम्हूं आई त असासनि जी मालियत आमदन खां वधीक आहे या न आहे। अमजद परवेज़ इहे दलील ॾिना। साॻे वक़्तु संदसि इहो चवणो हो त उनखां पोइ प्रोसिक्यूशन जेके ज़ेर कफ़ालत ऐं बेनामीदार जेके आहिनि उहे साबित करणा हुजनि था। प्रोसिक्यूशन खां पोइ आमदन खां वधीक असासनि जो तयन करणो हूंदो आहे। प्रोसिक्यूशन आमदन खे असासनि जे मुताबिक़ नथा रखनि। नेब मियां नवाज़ शरीफ़ ते जेके इल्ज़ाम लॻायल आहिनि उन्हनि मां हिकु बि साबित न करे सघी। अमजद परवेज़ एडवोकेट अॼोकी ॿुधणी दौरान इहे दलील ॾिना। साॻे वक़्तु संदसि इहो चवणो हो त हीअ प्रॉपर्टीज़ मुख़्तलिफ़ वक़्तनि में एक्वायर कई वई। चीफ जस्टिस जो इहो चवणो हो। उन ते अमजद परवेज़ जो चवणो हो त इन जूं तारीख़ूं जेके आहिनि उहे आउं तव्हांखे ॿुधाए छॾियो अथव। छा प्रोसिक्यूशन जो जेको रेफरेंस में लिखियलु आहे त नवाज़ शरीफ़ कॾहिं इहे प्रॉपर्टीज़ वरितियूं। चीफ जस्टिस इहो पुछाणो कयो जंहिं ते वकील अमजद परवेज़ जो चवणो हो त पूरे रेफरेंस में नवाज़ शरीफ़ जो इन प्रॉपर्टीज़ सां ताल्लुक़ जोड़ण जो को सबूत ई मौजूदु न आहे। अमजद परवेज़ जो चवणो हो त नवाज़ शरीफ़ जे असासनि जा तफ़सील जेके आहिनि उहे असां वक़्त सिर अदालत में जमा कराए छॾिया हुआ। जीअं त चीफ जस्टिस जा इहे रिमार्क्स हुआ त इहे असासा हिकु ई वक़्त में आया या अलॻि अलॻि। उन ते अमजद परवेज़ जो चवणो हो त 1993 ऐं 1996 जे विच में प्रॉपर्टीज़ आयूं। पूरे रेफरेंस में नवाज़ शरीफ़ जो इन प्रॉपर्टीज़ सां ताल्लुक़ लिखियो ई न वियो आहे। GIT नेब जी रिपोर्ट्स हुजनि, रेफरेंस में बयानु हुजे, कंहिं बि जॻह ते इन प्रॉपर्टीज़ जी मालियत न आहे लिखी वई। को बि सफ़ो अहिड़ो मौजूदु न आहे जेको साबित करे त नवाज़ शरीफ़ जो इन प्रॉपर्टी सां ताल्लुक़ आहे। अमजद परवेज़ अॼोकी ॿुधणी दौरान इहे दलील ॾिना। नेब इन्वेस्टिगेशन GIT ऐं सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले में प्रॉपर्टी जी मालियत जो तयन मौजूदु आहे। ऐं रेफरेंस जंहिं ते जस्टिस आमिर फारूक जा रिमार्क्स हुआ त रेफरेंस आहे पर 3-4 सफ़नि जो आहे। नवाज़ शरीफ़ हिन प्रॉपर्टी सां ताल्लुक़ जोड़ण लाइ का बि शहादत मौजूदु न आहे। अॼोकी ॿुधणी दौरान मियां नवाज़ शरीफ़ जे वकील अमजद परवेज़ इहो मौक़ुफ़ इख्तियार कयो। वाजिद ज़ियाब जरह जे दौरान मञियो हो त मूं वटि नवाज़ शरीफ़ या उनजी प्रॉपर्टीज़ बाबति को बि सबूत न आहे। छा उन्हनि समूरनि दस्तावेज़ात में प्रॉपर्टीज़ हासिल करण जी तारीख़ ऐं उनजी मालियत मौजूदु आहे। चीफ जस्टिस इहा पुछा कई। लंडन जा जेके अपार्टमेंट्स आहिनि उन्हनि जी ख़रीदारी कई वई पर नेब जे रेफरेंस में नवाज़ शरीफ़ जी उन जाइदादनि जी मिल्कियत या जाइदादनि जे इंतज़ाम बाबति हिदायत जो को बि सबूत मौजूदु न आहे। अमजद परवेज़ एडवोकेट अॼोकी ॿुधणी दौरान इहे रिमार्क्स न उनखां पोइ ॿुधणी में दलील ॿुधण खां पोइ अदालत जेको आहे उहो
पोइ नेब फ्लैगशिप रेफरेंस में जीअं ई बरियत ख़िलाफ़ अपील वापसि वरिती, अदालत फ्लैगशिप रेफरेंस में बरियत ख़िलाफ़ अपील वापसि वठण जी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती ऐं इस्लामाबाद हाई कोर्ट उन खां पोइ एवनफील्ड रेफरेंस मां मियां नवाज़ शरीफ खे बरी करे छॾियो आहे। जी गुलाम रसूल, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी। ने फ्लैगशिप रेफरेंस में नवाज़ शरीफ एवनफील्ड रेफरेंस मां बरी कयो वियो आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया इस्लामाबाद हाई कोर्ट एवनफील्ड रेफरेंस में नवाज़ शरीफ खे बरी करे छॾियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे असद शर। जी असद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, नवाज़ लीग जे क़ाइद मियां नवाज़ शरीफ के इस्लामाबाद हाई कोर्ट तरफां वॾो रिलीफ साम्हूं अची वियो आहे। उनखे ॿिनि केसनि में जेको आहे सुरखरू कयो वियो आहे। इन हवाले सां जेको नवाज़ शरीफ जो जेको एवन फील्ड रेफरेंस हो नवाज़ शरीफ जी सज़ा वारो, उन फ़ैसिलो जेको आहे इस्लामाबाद हाई कोर्ट कलदम करार ॾेई उनखे बरी करे छॾियो आहे। गॾोगॾु अल अज़ीज़िया रेफरेंस में बि सज़ा ख़िलाफ़ जेकी अपीलूं हुयूं उनजी ॿुधणी थी, जंहिंमें अॻूणे वज़ीर आज़म जो वकील दलील बि ॾिना ऐं चयो त नेब खे साबित करणो हो त नवाज़ शरीफ जूं प्रॉपर्टियूं ख़रीद करण जे लाइ अदागी कई, पर नेब उहे बि साबित न करे सघी आहे, जंहिंजे करे हीअ केस नथा ठहनि। इन करे नवाज़ शरीफ खे इन्हनि केसनि मां बरी कयो वञे। इन खां अॻु बि मरियम नवाज़ इन्हनि केसनि में बरी थी हुई, जंहिंजे करे अॼु नवाज़ शरीफ खे इस्लामाबाद हाई कोर्ट तरफ़ां तमामु वॾो रिलीफ मिलियो आहे। इन हवाले सां जीअं ई इहो फ़ैसिलो इस्लामाबाद हाई कोर्ट जो आयो त उन खां पोइ नवाज़ शरीफ मीडिया सां मुख़्तसिर ॻाल्हि ॿोल बि कई आहे ऐं नवाज़ शरीफ जो इन हवाले सां चवणो आहे त मूं इहो मामिलो अलाह ते छॾियो हो, अलाह ताला अॼु मूंखे सुरखरू कयो आहे। सभ खां अॻु अलाह ताला जो मां शुक्रियो अदा कयां थो जंहिं मूंखे इन केस में सुरखरू कयो आहे। हुन चवण ते केस मूं ते मन गढ़त ठाहिया विया ऐं इन्हनि केसनि में जो को बि बुनियाद न हो, जंहिंजे करे अलाह ताला उन्हनि केसनि में मूंखे सुरखरू कयो आहे। अहिड़ी तरह नवाज़ शरीफ खे अॼु ॿिनि अहम रेफरेंसनि में जेको आहे वॾी जेको सुरखरू कयो वियो आहे। वरियत ख़िलाफ़ जेके नेब जूं जेके अपीलूं हुयूं उहे अपीलूं अॼु नेब वापसि वरितियूं आहिनि फ्लैगशिप रेफरेंस वारे मामले ते, जंहिंजे करे अॼु नवाज़ शरीफ खे वॾो फ़ाइदो पइजी वियो आहे। ऐं हिन वक़्तु नवाज़ शरीफ इस्लामाबाद हाई कोर्ट में मौजूदु आहे, जंहिंखे उन वक़्तु इहो फ़ैसिलो पढ़ी ॿुधायो वियो त नवाज़ शरीफ खे खां मुख़्तसिर जेका मीडिया सां बि ॻाल्हि ॿोल कई आहे उन में नवाज़ शरीफ जेको आहे अलाह ताला जो शुक्र अदा कयो आहे त उनखे जेको अलाह ताला बाज़ बरी करायो आहे। जी असद शर, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी। अव्हांखे ॿुधायूं पिया इस्लामाबाद हाई कोर्ट नवाज़ शरीफ जी एवनफील्ड रेफरेंस ख़िलाफ़ अपील मंज़ूर करे वरिती आहे।